अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे घणा माण्हू हीअं जो ॾिसंदा हुआ त कलमो पढ़ी मुस्लमान थी वेंदा। पोइ कुझु अहिड़ा माण्हू हुआ यहूदी नसारा बुग़्ज़ हसद में मदीने खां लॾे ॿाहिरि वञी वेठा, ॻोठ लॾियूं ॿाहिरि वञी वेठा, इन ख़ौफ़ में त मतां मदीने जे साईं ते नज़र पए असां पंहिंजो दीन छॾे वञूं, असां मतां मुस्लमान थी वञूं। इन डप खां उहे शहर छॾे वञी ॿाहिरि वेठा। पर अल्लाह जो शान, हिकिड़ो यहूदियुनि जो ॻोठ हो, उन्हनि जो वॾेरो यहूदी नाबीनू हो, अंधो हो अखियुनि खां, जेको ॻोठ जो अॻवान हो, ॻोठ जो सरबराह हो। उन ॻोठ वारनि खे घुरायो, मीटिंग घुराई। उन मीटिंग में इहो फ़ैसिलो थियो त को बि असांजो ॿार बच्चो वॾो नंढो जवान मदीने न वेंदो, छो त मदीने वेंदा मतां मदीने वारे साईं जो दीदार थिए, मतां कलमो पढ़ी वञो। इन जे करे को बि मदीने न वेंदो। इहो हुन सख़्ती सां आर्डर कयो, सख़्ती सां हुन ऐलान कयो। मुंहिंजा प्यारा ॿ टे ॾिहाड़ा न गुज़रिया, हे मदीने मां लॾे आया हा त हिन नाबीने वॾेरे जी धीअ, उन जूं वरी संगतियाणियूं मदीने पाक जे शहर में हुयूं, उनखे सिक लॻी उन्हनि जी त ही लिकंदी ॾींहं जो मदीने में दाख़िल थी। जॾहिं मदीने में दाख़िल थी त नंढड़ियूं न्याणियूं जेके हिन जूं संगतियाणियूं हुयूं, जिन सां हिननि जी मोहबत हुई, ॾिसे त उहे पाण में गॾिजी अल्लाह जो ज़िक्र पियूं कनि। मदीने जूं जेके नंढड़ियूं न्याणियूं हुयूं मासूम, उहे गॾिजी पाण में अल्लाह जो ज़िक्र पियूं कनि। कहिड़ो? ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं इहो ज़िक्र ॿुधाई त हाणे पंहिंजी संगतियाण खां पुछे थी त ही अव्हां खे ज़िक्र कई सेखारियो आहे? ॾाढो मज़े वारो कलमो आहे, ॾाढो भलो ज़िक्र आहे। जे अव्हां खे इहो ज़िक्र ॾिनो आहे, इहो जवान मूंखे बि ॾेखारियो। उहे मदीने पाक जूं नंढड़ियूं न्याणियूं हिन वॾेरे यहूदी नाबीने जी न्याणी खे वठी अल्लाह जे हबीब जी दरबार में आयूं। हल तोखे असां उहो महबूब ॾेखारियूं जंहिं असांखे ही कलमो सेखारियो आहे, जंहिं असांखे अल्लाह जो ही प्यारो ज़िक्र ॾिनो आहे। हल तोखे बि असां पंहिंजो हबीब ॾेखारियूं। जॾहिं उन यहूदी जी न्याणी रसूलुल्लाह जी दरबार में आई आहे, मदीने जे साईं जे चेहरे ते नज़र पई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह अल्लाह हुनखे हर ॻाल्हि विसरी वई, माइट विसरी विया, ॻोठ विसरी वियो, हर ॻाल्हि विसरी वई। हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमायो त सूरत साहड़ जाम जी, सूरत साहड़ जाम जी ॾिठी जन हेकार, सुख थी सुतियूं की न की भरे साण भतार, पोइ घिड़ियूं घड़न हार काहे पयूं कुननि में। भिटाई साहब जो फरमाया त सूरत साहड़ जाम जी अदा ॾिठी जन सभोई, सुख थी सुतियूं की न की वर पासो ॾई, मूंखां अॻे ई घिड़ियूं सभु घड़ा खणी। जॾहिं उन नंढड़ी न्याणी जी नज़र मदीने जे साईं ते पई आहे, रसूलुल्लाह जे चेहरे मुबारक ते पई आहे, मुंहिंजा प्यारा हर चेहरो विसरी वियो, हर प्यार विसरी वियो। मदीने जे साईं जे अॻियां अची वेठी आहे। साईं करीम त नंढड़नि ॿारनि सां मोहबत कंदा हुआ। मुंहिंजे हबीब करीम जी अहिड़ी सुहिणी आदत हुई, पोड़ा चवंदा हुआ त असांखे तूं प्यार ॾे, जवान चवंदा हुआ त सिर्फ़ु असां सां मोहबत आहे, ॿार चवंदा हुआ त असां सां मोहबत आहे, यानी वॾनि सां बि मोहबत, जवाननि सां बि मोहबत, नंढड़नि ॿारनि सां मोहबत। रमज़ान शरीफ़ जी ईद अची रही आहे, ईद जो ॾियारो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ईदगाह ॾे वञनि पिया। मदीने जी हिकिड़ी घटीअ में ॾिसनि त हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे, सो रोए पियो। वञी उनखे भाकुर पाए पुछऊं, नंढड़ा ॿार तोसां को विढ़ियो आहे? तोसां वॾो भाउ विढ़ियो आहे? अम्मा तोसां विढ़ी आहे? तुंहिंजो बाबो विढ़ियो आहे? रोई पियो। ईद जो ॾींहुं आहे, न अॼु कपिड़ा पाता आहिनि, का तयारी कान्हे का, छा ॻाल्हि आहे पुटु? अल्लाह अल्लाह
मुझे महबूब खे अर्ज करण लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां यतीम आहियां छोरो छुनो आहियां मुंहिंजो बाबो बि गुज़ारे वियो आहे मुंहिंजी अम्मा बि गुज़ारे वई आहे ऐं मुंहिंजा मदीने जा साईं अॼु ईद जो ॾींहुं आहे सुबुह जो टाइम आहे अॼु मूंखे पंहिंजो अब्बा यादि आयो आहे अॼु मूंखे पंहिंजी जीजल अम्मा यादि आई आहे अॼु माण्हू पंहिंजे बचड़नि खे कपिड़ा पयूं पाराइनि गुस्ल पयूं कराइनि तयारु पयूं कनि मुंहिंजी अम्मा मूंखे यादि आई आहे मुंहिंजो बाबो मूंखे यादि आयो आहे साईं इन जे करे मां रोई घर छॾे हेॾां आयो आहियां त मुंहिंजा महबूब बि रोई पिया भाकर विझी सीने सां लॻायूं फरमायूं पुट रो न तुंहिंजो बाबो न आहे त मां मोहम्मद तुंहिंजो बाबो आहियां वाह वाह महबूब तुझे रहमत ता कुर्बान तुझी मोहब्बत ता कुर्बान सीने सां लॻाए फरमायूं तुंहिंजो बाबो न आहे त मां मोहम्मद तुंहिंजो बाबो आहियां मुंहिंजी घरवारी मोमिननि जी मां आयशा तुंहिंजी अम्मा आहे खणी करे घर आया फरमायूं मोमिननि जी मां आयशा ही यतीम आहे छोरो छुनो आहे अॼु हिनखे अम्मा जो प्यार यादि आयो आहे अॼु बाबे जो प्यार यादि आयो आहे मोमिननि जी मां हिनखे गुस्ल करा हिनखे नवां कपिड़ा पहिरा त अॼु मां मोहम्मद हिनखे ईदगाह वठी वञा सुभान अल्लाह 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 मुंहिंजा प्यारा दोस्तो यतीम जा भाग खुली विया रहमतुल आलमीन सीने सां लॻायो फरमायूं पुट रो न नवां कपिड़ा पहिराइजी विया गुस्ल थी वियो खुशबू लॻी वई मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ ॾिनो त मुंहिंजे हथ में हथ विझी हाणे मुंहिंजा प्यारा ईदगाह वञनि पिया त नंढड़ा ॿार सिकी विया अदा हिन यतीम जा भाग खुली विया अदा हिन यतीम जा बेड़ा पार थी विया ओ यतीम ॾे ख़बर अल्लाह अल्लाह यतीम तो चवे सारे जग में जानिब लजन सार थी विया अदा मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया सारे जग में जानिब लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया कचूं शमेस तारा बती छाहे बिजली मोहम्मद मिठे जी अञा तेज़ तजली पो चवां चैन तरफ़ सचमकार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी विया मोहम्मद अची वियो अदा बेड़ा पार थी विया सुभान अल्लाह मदीने जा साईं यतीमनि सां प्यार करण वारा छोरनि छिननि खे सीने सां लॻाइण वारा उन यहूदी वॾेरे नाबीने जी न्याणी जो आई मदीने जे साईं मथे ते हथ रखियो प्यार शफ़क़त जो हथ रखियो न्याणी ख़ुशि आई अल्लाह अल्लाह महबूब जे ज़बान जा इहे लफ़्ज़ जो ॿुधाई त महबूब जी मोहबत में मस्तानी थी वई अर्ज़ कई मुंहिंजा आका जीअं तो मदीने जी हिननि मुंहिंजी संगत्याणी न्याणियुनि ते महिरबानी फरमाए कलमू पढ़ायो आहे मूंखे बि कलमू पढ़ा मूंखे बि पंहिंजी मुरीदाणी बना मूंखे बि पंहिंजी आशिकाणी बना अल्लाह जे महबूब फरमायो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
शान फ़कीरी पर मूंखे दात खपे तुंहिंजे ज़िक्र जी लोली ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा किनखे ॾिनी आ कोई अमीरी किनखे ॾिनी आ कोई फ़कीरी पर मूंखे दात खपे तुंहिंजे ज़िक्र जी लोली ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे साईं उन न्याणी खे कलमो पढ़ाए मुस्लमान कयो हाणे जॾहिं मोकलाए रवानी थी मुंहिंजे हबीब ख़र्ची बि ॾिनी प्यार ॾिनऊं न्याणी वञे पई ॻोठ हाणे मुंहिंजा प्यार त नंढड़ी आहे हिनखे अॻिते जे हाल अहवाल जी ख़बर कोन हुई त मुंहिंजा माइट आहिनि कलमे जा वेरी आहिनि दुश्मन आहिनि रसूलुल्लाह जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन आहिनि हिनखे इहा सम्झ ई कान्हे का ॻोठ वञे पई त कलमूं पढ़ंदी पई वञे मासूम आहे पथरनि सां मुंहिंजा प्यारा दोस्तो छड़ंदी थाबा खाईंदी पढ़ंदी पई वञे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा जॾहिं पंहिंजे ॻोठ में दाख़िल थी आहे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह यानी कलमो पढ़ी ॻोठ में दाख़िल थी माण्हू हैरान थी विया असांखे त असांजे वॾेरे झलियो हो त मदीने न वञो असांजे वॾेरे जी न्याणी कलमा पई पढ़े सभु हैरान थी विया मुंहिंजा प्यारा सभई आया उन वॾेरे जे घर यहूदी जे घर ओ असांजे ॻोठ जा वॾेरा असांजा सरबराह तो असांखे चयो त मदीने न वञो मदीने सां वहिंवार न रखिजो मदीने मां वापार न कजो मदीने वारनि सां संगत न रखिजो तुंहिंजी धीअ त कलमो पई पढ़े रसूलुल्लाह जा गीत वेठी ॻाए यहूदी चयो वॾेरे चयो नंढड़ी आ मासूमान जूं संगतियूं तेरों जे चक्कर में आई हूंदी उन्हनि हिनखे नंढड़े मासूम खे ख़बर कान्हे कलमो सेखारे छॾियो पर आऊं हिनखे मार कुट कंदुसि सम्झाईंदुसि कलमो छॾे वेंदी उहे यहूदी चवण लॻा न इहा तुंहिंजी भुल आहे माण्हू चवंदा त अबू बकर बि कलमो छॾे ॾींदो उमर बि छॾे ॾींदो उस्मान छॾे ॾींदो ॿिया छॾे वेंदा पर असांजा वॾेरा असां जो तजुर्बो आहे जेके इन जवान जा ग़ुलाम थिया मरण क़बूल कयूं न महबूब जो कलमो छॾण क़बूल न कयूं पथर खाईंदा रहिया बुखूं वञो बर्दाश्त कंदा रहिया पर मोहम्मद मोहम्मद चवंदा रहिया मोहम्मद जूं नातियूं पढ़ंदा रहिया तुंहिंजी भुल आहे शयूं चवण लॻो न ही नंढड़ी आहे न सम्झा घुराई पुट कलमूं छॾे ॾे इहा ॿोली छॾे ॾे माज़ल्ला हुन जे मुताबिक़ असांजो रसूल मुखालिफ़ आहे असां जा दुश्मन आहियूं इहो कलमूं न पढ़ न्याणी थी चवे बाबा हीअ ज़बान कटिजी सघे थी रसूलुल्लाह जो कलमूं नथी छॾे सघे न्याणी मुंहिंजी इज़त रख माण्हू न खिला ॻोठ वारा खिलंदा मुखालिफ़ खिलंदा बाबा सॼो जहान रुसे त रुसे मुंहिंजो हादी शल न रुसे जोगी ॿिया बि घणा मुंहिंजो लिखियो लाहू चमसी जोगी ॿिया बि घणा लिखियो मुंहिंजो लाहू चमसी
लिखियो मुंहिंजो लाहू चमसी बाबो तो चवे पुट न छॾे ॾे या ॿोली छॾे ॾे या तवार मां तोखे मारींदुसि मां तोखे मार कुट कंदो बुख उञ मारींदुसि बाबा का परवाह नाहे ऐं कीअं छॾियां सूमरा तन पहाड़नि जी पचार जड़ जनी जी जान में लगी वई लिय लोहार मेथूं मोहबत संदियूं हीअड़े मंझ हज़ार हे पखा ऐं पहाड़ मूं ॾिठे केॾी हथियार हे रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो